जी नाज़रीन, मियाँ साहब खां अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। बशीर रिंद जी रिपोर्ट मूजिबि जानवा थाणे जी हद ॻोठ साले चांडियो में ज़मीनी तकरार तां झेड़ो पेश आयो आहे। चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 7 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मूजिबि मियाँ साहब वेझो जानवाह थाणे जी हद ॻोठ साले चांडियो में ज़मीनी तकरार तां ॿिनि भाइरनि जे विच में झेड़ो थी पियो, जंहिंमें अब्दुल नबी धुर जा 3 ॼणा सादिक बरकत यासीन ऐं ॿी धुर जा दिलमुराद गुलाम हुसैन अली अहमद ऐं इसाक़ समेत ॿिन्ही धुरियुनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे जानवाह पुलिस सुल्तानकोट सिविल अस्पताल पहुचायो आहे, जिथे ज़ेर इलाज आहिनि। रिपोर्ट करे हो मियाँ साहब खां बशीर रिंद। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।